जो नालो खणूं, पंहिंजे अब्बे जो, पंहिंजी अम्मा जो, पंहिंजे भाइरनि जो, पंहिंजे ॾाॾे जो, पंहिंजी ॾाॾी जो, जेको बि असांजो अज़ीज़ वयो आहे सिधो सो उन जो नालो खणूं या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो खणूं। हाणे फर्ज़ कयो को माण्हू ख़ैरात करे थो पंहिंजे अब्बे जी या पंहिंजे घर में ताम तैयार करे दुआ घुरे थो, हाणे इहो लफ़्ज़ कहिड़ा चवे त हे ताम त मां आंदो आहे, इहो सिधो सो उनी मरी वयल माण्हू जो नालो खणूं या मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो खणो। हजरत पीर सिंह रोज़े वारे जी तालीम एतरी त सवली आहे, जेकॾहिं समझण चाहे त नंढो ॿार बि समझी वेंदो आहे। पीर सिंह रोज़े वारे बादशाह फरमायो त बाबा तव्हां वटि वण पोखियल आहिनि? चइसि हा वण पोखियल आहिनि। अब ॿेर जो वण आहे, खजी जो वण आहे, अंब जो वण आहे। हाणे इन वण खे तव्हां पानी ॾियणु चाहियो था, छा तव्हां ॿेर ॿेर जे मथां पानी विझंदव, पन पन जे मथां पानी विझंदव? उन जो क़िबला न, असां मुंड में पानी ॾींदासीं, पोइ मुंड वारो पानी जेको आहे ॿेर ॿेर ताईं पहुची वेंदो, पन पन ताईं पहुची वेंदो, गुल गुल ते पहुची वेंदो। मुंहिंजे महबूब रोज़े वारे बादशाह फरमायो मदीने वारो घोट सॼी काइनात जो मुंड आहे। मुझो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी कायनात जो मुंडा अवां खे जेकॾहिं पंहिंजे अज़ीज़न खे, पंहिंजे करीबन खे, पंहिंजन मित्रन खे, पंहिंजन मुर्शिदन खे, उस्तादन खे तव्हां जो कुछ इसाले सवाब में पहुंचाइण चाहियो था, सब खां अव्वल ईअं दुआ घुरो त मुंहिंजा मौला ही जेको इंतज़ाम थियो आहे समूरो मदीने वारे घोट वटि पहुचा। पाण फरमायो बाक़ी सजी कायनात पनन जे मिसाल, बाकी सजी कायनात मेवात जे मिसाल आहे, बाकी सजी कायनात उन वण में जेके डोडी लगल आहे, गुल लगल आहे, उन गुल जे मिसाल आहे। अवां महबूब खे ॾियो, मुंहिंजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे कायनात खे ॾींदो, अवां जे माइटनि खे बि विराए ॾींदो। इहो ई सुहिणो तरीक़ो आहे जेको तव्हां असां ख़त्म में दुआ घुरंदा आहियूं त मुंहिंजा अल्लाह करीम ही जेको ताम कलाम पढ़ियो वियो आहे सब खां अव्वल तूं क़बूल फरमा, तंहिंखां बाद में हिन जो नज़रानो मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं वटि पहुचा, पोइ सिलसिलेवार उन दुआ खे हेठि पाण आणींदा हो। अल्हम्दुलिल्लाह ए महबूब जो मीलाद ऐं फ़क़ीरन पंहिंजे वालदा जे एसार सवाब जे लाइ प्रोग्राम सजायो आहे। इंशाअल्लाह ताला मीलाद वारे साईं जे सदके अल्लाह ताला हिननि जी अमड़ के जन्नत में जगह अता फरमाइंदो। ऐं इहे बचड़ा जेके अहिड़े नमूने सां पंहिंजे अब्बे अम्मा खे यादि कंदा आहिनि, अल्लाह ताला कॾहिं बि उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं कोन ॾेखारींदो। हाणे अवां सलात शरीफ़ पढ़ो त पहिरियों तव्हांखे आयत जो तर्जुमो ॿुधायां, सलात वारी आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रियातिहि अजमाइन। जॾहिं बि तव्हांखे सलात शरीफ़ जे लाइ चयो वञे त खोट न कंदा कयो। ॾिसो माण्हुनि वटि ज़माने जा माण्हू अचनि था, उहे माण्हू केतिरियूं ख़ुशियूं मल्हाइनि था, ऐं मीलाद में तो खुद रसूलुल्लाह पाण अचे थो, खुद महबूब पाण अचे थो, ऐं अवां जे सलात जो आवाज़ कोने। महिरबानी करे जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे त नबी पाक तशरीफ़ फरमा थिए थो, सलात ॿुधे थो, उहो सलात पढ़े। जंहिंजो अक़ीदो न आहे तंहिंजी मर्ज़ी, बाक़ी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या, अन्या जोर में सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह
अल्लाह ताला जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात जो एकड़ो कामिल अकमल वलिया नेक साले बानोआ बरगुज़ीदा बानोआ वली उनके चेबोआ जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जो भी ताबेदार हुजे, हुजूर जी शरीयत जो भी ताबेदार हुजे, मानन में लालच न रखे, मानन जे खीसन में निगाह न विझे, मानन जे फसलन में निगाह न विझे, मानन जे माल में निगाह न विझे, जंहिंजो लालच सां को बि वास्तो न हुजे, जंहिंजी तवक्कल पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात ते कायम ऐं दाइम हूंदी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे विलायत जो मक़ाम अता फरमाए छॾींदो आहे। सदाए पाण के पीर, सदाए पाण के फकीर, कपड़ा जेके हन वो नबी करीम जे सुन्नत जे खिलाफ हुजन, कम जेके हन कुरान जे खिलाफ हुजन, ॻाल्हाइण हुन जो शरीयत जे खिलाफ हुजे, हलण हुन जो शरीयत जे खिलाफ हुजे, मुरीदन खे ग़लत दस दे, मुरीदन जे माल में नज़रूं विझे। मुंहिंजा अदा इनखे वली कोन चइबो आहे, इनखे बुखियो चइबो आहे, इनखे पेनू चइबो आहे। वली उनखे चइबो आहे जेको घरां बि कुझु कोन घुरंदो आहे, मुंहिंजो रब करीम बग़ैर घुरण जे उनखे अता फरमाए छॾींदो आहे। लालच के खत्म करे अल्लाह वारन जो चवणा तमा मकुन, माना लालच न कर ऐं जमा मकुन, जेकॾहिं 2 रुपया मिली पवन त उनखे लिकाए न रख। अगर को ॾे थो पंहिंजे मर्ज़ी सां त मना मकुन, तमा भी न कर, जमा भी न कर ऐं मना भी न कर। अल्लाह जी ज़ात ते तवक्कल रख, रब करीम तोखे सभिनी खां वधीक आसूदो करे छॾींदो। ओ अल्लाह जो एकड़ो कामिल वली आ, रस्ते सां अचे थो पियो, एतिरो ख़ुदा हुनखे इल्म ॾिनो आहे, जंहिं बि कब्रिस्तान खां टपंदो हुयो हुन वटि क़ुरान शरीफ़ जूं अहिड़ियूं आयतूं हुयूं, अहिड़ो हुन वटि वज़ाइफ़ हुयो। कब्रिस्तान जे भर में वेही करे वुज़ू करे बरकातूं नफ़िल पढ़ी पोइ पंहिंजे वज़ाइफ़ खे पढ़ंदो हो। हुनखे इहा ख़बर पइजी वेंदी हुई कहिड़े क़ब्र वारे खे केतिरो अल्लाह जो रुतबो मिली रहियो आहे, केतिरो अल्लाह जे तरफ़ां सवाब मिली रहियो आहे। कंहिंजी क़ब्र कुशादी आहे, कंहिंखे जन्नत जा मेवा मिली रहिया आहिनि। एतिरो ख़ुदा हुनखे इल्म अता फरमायो हुयो जो वेठो त ज़मीन जे मथां हूंदो हुयो पर क़ब्रनि जो हाल मालूम करे वठंदो हो। इनखे चइबो आहे कशफुल कुबूर। इहो हिकिड़ो इल्म आहे, विलायत जो दर्जो आहे। वाट सां उहो बुज़ुर्ग वञे पियो, ॾिठई यार हिकिड़ो कब्रिस्तान आहे, मुसलो विछायई कब्रिस्तान खां ॿाहिरि। याद इहो भी रखी छॾियो त कब्रिस्तान में नमाज कान थींदी आहे। असांखे जेकॾहिं नमाज पढ़णी आहे, अॻियों जेकॾहिं क़ब्र पई आहे त नमाज असांजी कान थींदी, अॻियों जेकॾहिं बाहि भरे थी पई त बि नमाज असांजी कान थींदी, अॻियों जेकॾहिं फोटू लॻो पियो आहे, फोटू मौलवी साहब जो आहे त बि नमाज कान थींदी, फोटू जेकॾहिं वॾेरे जो आहे त बि नमाज कान थींदी, फोटू जेकॾहिं सरदार जो तब नमाज कान थींदी। साह वारी कहिड़ी बि शइ आहे उन जो फोटो अॻियां लॻल आहे। मोर जो फोटो आहे, कबूतर जो फोटो आहे, कुकुड़ जो फोटो आहे, गेरे जो फोटो आहे, कहिड़ो बि साह वारी शइ जो फोटो लॻल आहे, नमाज कान थींदी। रोज़े धणी जा फ़क़ीर जेकॾहिं पाण खे रोज़े वारे जो मुरीद सराए थो त पोइ रसूलुल्लाह जी शरीयत ते अमल करे ॾेखार। अल्लाह बि राज़ी, मदीने वारो घोट बि राज़ी त मुंहिंजो मुर्शिद कामिल भी राज़ी। अदा जेकॾहिं फोटो अॻियां रखे नमाज पढ़ण सां नमाज सही थिए हा त अल्लाह वारा वॾा वॾा फोटो ठाराए मस्जिदुनि में हणाए छॾींदा। काबतुल्लाह में भी फोटो लगन हा, मस्जिदुनि में भी फोटो लगन हा। तव्हां सोई शरीफ वेंदा आहियो वा? मस्जिद में कंहिंजो फोटो लगल आहे? भरचूड़ी शरीफ वारी मस्जिद में कंहिंजी तस्वीर लगल आहे? गादी वारे बुजुर्गनि जी भला कंहिंजी बि न। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही जमायत दरगाह शरीफ वेंदी आहे, दरगाह पाक जी मस्जिद में अंदर कंहिंजो बि फोटो कोन लगल आहे। छाजे करे? फोटो लगंदो त नमाज न थींदी, अगर मस्जिद में लगल आहे त बि कान थींदी। सामने जेकॾहिं फोटो लगल आहे तॾहिं बि नमाज कान थींदी। साम्हूं फोटो बि न हुजे, बाहि बि न हुजे, माण्हू बि साम्हूं सुतल न हुजे, कब्र बि न हुजे, ताके कुफर के खबर पवे हुजूर जो
उम्मती जेका इबादत कंदो आ पंहिंजे अल्लाह जी इबादत कंदो आ। इबादत में का मिक्सिंग काने का, इबादत मुझे अल्लाह जी आ। इज्जत अल्लाह वारन जी भी कंदा हो, इज्जत वलियन जी कंदा हो, इज्जत अब्बे जी भी कंदा हो, इज्जत अम्मा जी भी कंदा हो। इबादत सिर्फ अल्लाह जी जात जी आ। अरे हिन कब्रिस्तान खां बाहर नफिल पढ़िया, नफिल पढ़ी पंहिंजो वज़ाइफ पढ़े, वज़ाइफ पढ़ी जॾहिं दुआ घुरी मुराक़बे में वेठो आहे जी अंदर वारी अख खुली वई आहे। हिकिड़ी कब्रिस्तान ते दीद करे तो सुभान अल्लाह जन्नत जो बहारों लॻियो पियो हल। ॿी कब्र ते आयो आहे, कब्र वारो जन्नत जे हिंदोरे में लुॾे थो पियो। टी कब्र ते आयो आहे, उन जे साम्हूं जन्नती ताम मौजूद आहिनि। चौथी कब्र में आयो आहे, उन कब्र ते बीही करे ॾिसे तो त टूल विहाणा लॻा पिया, कालीन विछाई पई आ, जन्नत जो मशरूबात पयो आ। सारो कब्रिस्तान घुमी आयो आ, सभई फरहत में आहिनि। पर जॾहिं कब्रिस्तान मां निकिरण जो इरादो करे थो, छेड़े में हिकिड़ी कब्र आ, उन ते जो दीद करे थो, कब्र तमाम सोड़ी लगी पई आ। हंध बिस्तरो आहे कोन को, पीअण जे लाइ कुझु कोने, खाइण जे लाइ कुझु कोने, हवा जे लाइ का दरी काने का। कब्र वारो ॾाढो तंग लॻो पियो आ। अल्लाह जो वली मथा अची करे पुछे थो, ओ कब्र वारा तोखे छो तकलीफ़ आ, हिनन के छो फ़ाइदो आ? चे मां गुनहगार आया, हिनन में भी गुनहगार होया। पोइ हिनन में जेके गुनहगार होया, औलाद उन्हनि जे लाइ ख़त्म पढ़ाईंदी आ, औलाद उन्हनि जे लाइ खैरात कंदी आ, औलाद उन्हनि जे लाइ दुआ कंदी आ, औलाद उन्हनि जे लाइ कपड़ा वठी ॾींदी आ, औलाद उन्हनि जे लाइ ज़िक्र अज़कार कंदी आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात बच्चन जे दुआउन सां अब्बे ऐं अम्मा के जन्नत जा मज़ा कराए छॾिया। चे तूं चे माखे तो को याद करण वारो आहे कोन, भला तो जो को औलाद आहे? चे औलाद मुझो हिकड़ी धी आ, पुत्र मुखे हुई कोन को। धी जेका हुई साहब मां परणाए रवानी करे छड़ी। भाटिया अजीज जेके हुया सन, उन्हनि जी त दीद मिल्कियत में हुई, त चाचो मरे त मिल्कियत फबायूं खणी वया, पंहिंजे पंहिंजे हवाले करे वया। केर भी माखे याद करण वारो कोने को। पर हुन चो जेकरे मुझे लाइ को हुकुम हुजे त ॿुधाए। चे तुंहिंजे लाइ हुकुम को कोने को, तोखे अर्ज़ कयां थो, ही नालो मुंहिंजी धीउ जो आ ऐं फलाणे ॻोठ में रहे थी। जेकॾहिं तोखे टाइम हुजे त मुंहिंजी धीउ खे वञी करे न्यापो ॾिजां त अल्लाह जे नाले ते कुझु मुंहिंजे लाइ खैरात कर त अल्लाह मुंहिंजी तकलीफ़ दूर करे। इन जो मुंहिंजो वाइदो आ। अल्लामा गज़ाली, इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि वाक़ियो लिखियो आ। हे सुबुह जो उतां निकितो पंहिंजे मदरसे मां, उन ॻोठ आयो, पुछा के बा फलाणी माई आहे? जंहिं माण्हू सां मिलियो उन चयो फ़कीर चुप, तूं बिना अच्छी ॾाढ़ी वारो मौलवी माण्हू, इनी माई जे लाइ तूं पुछे थो? इहा त माई इन में सबको कक्का, इहा त बदनाम औरत आ। इन जो को हिते चङो माण्हू को इन जो नालो ई कोन वठंदो आ। हिन चयो बाबा मां उन्हनि माण्हुनि मज़ा न आहियां, मुंहिंजो दुनिया जे जहान जा ॿिया बि कम हूंदा आहिनि। जे पोइ वञ अॻिते तोखे ॾस मिलंदो। ॿिए वटि आयो, पुछा कंदा फलाणे माण्हू जी धी फलाणी माई। उन चयो मौलवी साहब सियाणो थी, तूं इन माई जे लाइ छो थो पुछे? तूं तो फ़कीर आ, तूं तो दरवेश आ, तोखे असां नेक समझंदा आहियूं। हिन चयो अदा मां बुरो न आहियां, हर माण्हू खे तव्हां बुरो न समझो, मता को ॿियो बि मुंहिंजो ज़माने जो कम हुजे। चए पोइ अॻिते वञ, टे माण्हू खां पुछे, उनी भी इबरत कई यार, अच्छी ॾाढ़ी वारो, पटके ॿधण वारो, अच्छा कपड़ा पाइण वारो, तूं तो बांगा ॾींदो आ, तूं तो नमाज़ पढ़ाईंदो आ। इनी माई जे लाइ त लोफर पुछदा आहिनि, तूं छो पुछे थो? हिन चयो रब जी ज़ात बाबरकात जो कसम आ, मदीने वारे घोट जो चवणा इन्नमल अअमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते हूंदो आ।
लोफरन जी अले केड़ी नियत होंदी आ, मुंजी अले केड़ी नियत आ, मुखे खबर दियो जे कने तू चवे थो पुछे थो त अज उआ माई मर्दन सा गरजी करे हिते हाउस ठयल आ, उन हाउस में तड़ करे थी पई। ओ यो सामो जे के मानू तमाशो दिसन था, उन माई जो तमाशो दिसन था। ही उता हली आयो आ, चवे थो ओ माई पंजे मथे ते कपड़ो दे, मां गोठ जो पेश इमाम आया, मौली साहब आया, तो सा ब लफ्ज गलाया थो। माई कपड़ो खणी पंजे मथे ते दिनो आ, ए वेझो आयो आ। हा सही छा चवे थो? चे चवा यो तो तुझे बाबे के तकलीफ आ, तुझे बाबे जी कब्र सोड़ी लगी पई आ, तुझे बाबे के अजाब आ, अल्लाह तुझे बाबे ते नाराज आ। हण तुझे बाबे माखे न्यापो दिनो आ, उन जे लाए खैरात कर। छोकरी मजाक में अची वई आ, चिड़ में अची वई आ, कावड़ में अची वई आ, टोक करे थी। मौलवी जो पानी ते शौक थो आ, मौलवी जो खैरात ते शौक थो आ, बस ये टोक में एकड़ी लक पानी जी भरे करे उछलाए थी। चे बाबो मुखे छा देई वयो हुयो, पर जे करे तू चवे थो त माहे लब पानी जी अब्बे जे लाए खैरात थी गया। वो लब वाले कादे वई ही उछलाए जका भरे अले कादे वनी किरी। मौली साहब के दुख थो यार, पुट जिए तिए पर न्याणी जड़ी भी हुंदी आ उहा माइट सा मोहब्बत